जी जलमुंजी सिंध न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। नौशहर फिरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर परवेज़ अली सोलंकी नौशहर फिरोज वापडा मुलाजिम लाइनमैन सतार चांडियो पाकिस्तान प्रेस क्लब नौशहर फिरोज पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त बासर मीर हसन खोसो बाबर खोसो जी नाजाइज़िन ख़िलाफ़ खां तंग थी करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया के ॿुधायो त मां सरकारी मुलाजिम आहियां। मां हिकु ॾींहुं अॻु पंहिंजे ऑफिसर SDO साहब ऐं टीम सां गॾिजी बासरनि जे लॻल नाजाइज़ डायरेक्ट लाइन लॻल हुई जेकी ही मुख़्तलिफ़ घरनि में ॾेई पंहिंजी रोज़ी कंदा आहिनि। जॾहिं असां उहा कटण वियासीं त बासरनि राति जे टाइम मुंहिंजे घर अची मूंसां झेड़ो कयो, जंहिंजी मां दहा पंहिंजे बाला ऑफिसरनि खे ॾिनी। हद जे थाणे ते FIR बि दाख़िल कराई, जंहिंखां पोइ हू मूं ते कूड़ियूं दरख़्वास्तूं करे मूंखे तंग थो करे। जॾहिं त मां सरकारी मुलाज़िम आहियां, मां नौकिरी करण में मसरूफ़ आहियां। ही बासर आहिनि, उन्हनि जो सॼो ॾींहुं जहिड़नि फ़साद वारा माण्हू आहिनि मूंखे ब्लैकमेल करे मौतमार धमकियूं ॾियनि था। मां सेशन जज नौशहर फिरोज़, SSP नौशहर फिरोज़, SHO नौशहर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खे अपील थो कयां त हिन मामले जी साफ़ जफ़ाफ़ इंक्वायर करे इंसाफ़ ॾिनो वञे, न त ॿिए सूरत में असीं वापडा मुलाज़िम सख़्तु एहतिजाज करे रोडनि ते निकिरंदासीं, जंहिंजा ज़िम्मेवार बासर हूंदा।